अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद है तव्हां दोस्त सब ठीक हूंदा ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे खादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हूअ जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो के लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो के लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खादिम खोखर हिकु तमामु बहितरीन अदाकार आहे ऐं काफ़ी सारनि ड्रामनि में पिणु कमु कयो आहे। खादिम खोखर दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खादिम खोखर तमामु बहितरीन अदाकार हुजण सां गॾोगॾु हिकु तमामु सुठो फ़नकार भी थी चुको आहे। दोस्तों मां तव्हांखे पहिरियों भी ॿुधायो हो त खादिम खोखर जो हिकु एल्बम अची रहियो आहे। दोस्तों उहो एल्बम रिलीज़ थी चुको आहे ऐं उन एल्बम खे तमामु बहितरीन मौत मिली आहे। दोस्तों उन एल्बम जी कामयाबीअ खां पोइ हाणे खादिम खोखर उर्फ़ खूनी माण्हूअ जो न्यू एल्बम अची रहियो आहे। एल्बम नंबर 2 आज़ाद प्रोडक्शन में ही एल्बम रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंद आई आहे त मुंहिंजी वीडियो के लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल के सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।